अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा जो ॾींहुं, टाइम थियो आहे तक़रीबन 11:15 ऐं थोरो लेट मां इन लाइ थी व्लॉग शुरू कयां त कमु वारी माई जीअं हली वई 11:30 खनि। उन खां पोइ मां कुझु खीर वग़ैरह काढ़ियो, देॻड़ियूं ख़ाली कयूं, बचियल खीर जीअं हूंदा आहिनि हमेशह कंदी आहियां। ऐं उन खां अलावा कुझु कमु हुयो, कुझु वीडियोज़ मूंखे शेयर करणियूं हुयूं पंहिंजूं, ऐं मुंहिंजो यूट्यूब जूं वीडियोज़ कुझु ग्रुप्स में मुंहिंजा पेजिस आहिनि उन्हनि ते शेयर कंदी आहियां, ग्रुप्स आहिनि कुझु उन्हनि ते शेयर कंदी आहियां, व्हाट्सएप ते, इंस्टाग्राम ते। ॾाढो टाइम लॻंदो आहे उन्हनि में। ऐं पंहिंजी वीडियो जा व्यूज़ वधाइण जे लाइ या पंहिंजे चैनल खे ग्रो करण जे लाइ इहो ॾाढो ज़रूरी आहे त अहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजी वीडियोज़ खे डिफरेंट जायुनि ते शेयर कयो। ऐं मूंखे हैरत थी थिए त जॾहिं मां कमेंट्स पढ़ां थी माण्हुनि जा, त के अहिड़ा बि आहिनि जिन जी का हिकिड़ी वीडियो आहे, 2 वीडियोज़ आहिनि, 4-5 वीडियोज़ आहिनि, उहे बि चवनि था असांखे सपोर्ट कयो, कमु त कयो, कुझु रखो त सही जो असां सपोर्ट कयूं या विज़िट कयूं तव्हांजो चैनल, त असांखे कुझु त हुजे, अट्रैक्शन नज़र अचे। त आसान न आहे, ईअं न आहे त तव्हां आयो ऐं बसि छांइजी वियो। हा, या त कमु एॾो स्पेशल हुजे, एॾो ख़ासि हुजे जो माण्हू फ़ौरन तव्हांखां इम्प्रेस थियनि। सॉरी। सो उहो करिणो हुयो कमु। ऐं कुझु 4-5 वीडियोज़ एडिट करणियूं हुयूं जेके मुंहिंजे डेस्कटॉप ते थींदियूं आहिनि। लैपटॉप मां ॼाणी वाणी न वठंदी आहियां, मूंखे पसंदि न आहे लैपटॉप। मूंखे टेबल ऐं कुर्सीअ ते वेही कंप्यूटर ते कमु करणु वधीक आसान बि लॻंदो आहे, वणंदो बि आहे। ॿार मूंखे सदाईं चाहींदा आहिनि, कॾहिं मूंखे बर्थडे में गिफ्ट ॾियनि लैपटॉप या मोटिवेट कंदा रहंदा आहिनि मूंखे, पर मुंहिंजो इंट्रस्ट कोन्हे लैपटॉप में। सो उहो डेस्कटॉप ते थींदियूं आहिनि, फ़ोन में न थींदियूं आहिनि, त उन्हनि खे काफ़ी मूंखे टाइम ॾियणो पियो। ऐं कुझु ईमेल्स चेक करणियूं हूंदियूं आहिनि, अहिड़ा मुख़्तलिफ़ कम आहिनि। ऐं कुझु कमेंट्स जा जवाब ॾिनमि जेके मुंहिंजे डिफरेंट वीडियोज़ ते थियल हुया, त उन में मुंहिंजो चङो ई टाइम लॻी वियो। सो इन करे मां हीउ व्लॉग जेको आहे थोरो देरि सां शुरू कयो आहे। हाणे सभिनी खां पहिरियों त मां वेंदमि पंहिंजा जेके कल्ह मां कुशन जा कवर पई ठाहियां, ऐं उनजो मथियों वारो मां हिसो ठाहे छॾियो डिज़ाइन वारो। हाणे हुनखे पोयां कपिड़ो हणंदमि बैक साइड जो, ऐं उनजी फिनिशिंग करे छॾींदमि। ऐं पोइ जेको आहे कंहिं मुनासिब टाइम ते उहे चेंज बि कंदमि। कवर ज़ाहिरी ॻाल्हि आहे चेंज करण लाइ ठाहिया आहिनि। सो अॻियां छा छा कंदमि उहो लाज़मी तव्हां सां शेयर थींदो। कुशन कवर्स मां सिबी पूरा कया आहिनि, 2 जेके आहिनि कंप्लीट थी विया। ऐं ॾिसो डिफरेंस कुझु घटि आहे, हिन में सॼा प्लेन ऑफ वाइट लॻल आहिनि, हिन में थोरा लाइट कलर जा सभु लॻल आहिनि ऑफ वाइट जाइ ते। ऐं मां बैक साइड हिन जी ठाही आहे वाइट कलर जे हिकिड़े सिंपल प्रिंट सां। ऐं जेकॾहिं ॾिसो तव्हां पंहिंजे घर लाइ ठाहियो था त उन में ज़रूरी न आहे त तव्हांखे प्रॉपर कपिड़ो हुजे, मैचिंग खणो, ज़रूरी कोन्हे मैचिंग खणणु। हा, कमर्शियल बेसिस ते अगरि कमु कजे त पोइ ख़्यालु रखिणो थो पए, न त हीअ त मुंहिंजे घर जा आहिनि, पोयां मां हिनखे कुझु बि हणी थी सघां। सो हीअ 2 मुंहिंजा कंप्लीट थी विया। ऐं अञा बि हिकिड़ो प्रोजेक्ट आहे ज़हन में, ॾिसां थी अगरि थी सघियो त उहो बि करे वठंदमि। ऐं हिकु थियण वारो आहे हाणे। ऐं कुझु सोचां थी त कपिड़ा कढां त उन्हनि जी पहिरियों कटिंग करे रखां, पोइ नमाज़ पढ़ंदमि, लंच ठाहींदमि। लंच में साग पियो आहे कल्ह वारो, सरियनि जो साग ठाहियो। सो साग त जीअं पचंदो आहे त पोइ हला हूंदी आहे जॾहिं खुटे। सो मुंहिंजो इंशाल्लाह अॼु में ई खुटी वेंदो। त इहो मां हींअर लंच इहो बंदोबस्तु आहे, मानियूं पचाइणियूं आहिनि ताज़ियूं बसि। मूं जॾहिं कटिंग करण जे लाइ कपिड़ा ॻोल्हण जी कोशिशि कई, पीसिस ॻोल्हण सां मतिलबु आहे त मुनासिब जेके नंढा टुकड़ा हुजनि त यूज़ थियनि, त उन में मूं नोट कयो त ॾाढो टाइम पियो लॻे। त मां उहे कढां, पीसिस इस्त्री कयां, पोइ कटियां, पोइ सिबां, उनखे वॾो टाइम लॻंदो। उहो कंहिं ॿिए दफ़े वरी उहो करे वठंदमि। हीअ सॼी तयारी मुंहिंजी उन इवेंट लाइ आहे जिते मूंखे पंहिंजा सैम्पल्स शो करणा आहिनि। त हीअ मूं वटि कुशन कवर सिबियल आहिनि। हीअ तव्हां ॾिसो त हीअ फिरोज़ी आहे पिंक जे विच में, हीअ पिंक आहे फिरोज़ी जे विच में। हीअ मुंहिंजो सेट हुयो, त मूं इहो कॾहिं बि हिननि खे भरियो न आहे, फिलिंग न कई आहे हिननि जी, त सोचां थी हिननि जी फिलिंग करे छॾियां। ऐं हीअ बि आहे, हीअ मां हिननि खे फिल करणु चाहियो जॾहिं असांजी कॉलोनी में कमु पियो थिए, मीना बाज़ार पियो थिए तॾहिं, पर मां कोन कयो छो त काफ़ी शयूं ठही वियूं, उन्हनि मां अञा कुझु बचियल पियूं आहिनि। सो हिननि खे मां अॼु कयां थी फिलिंग, ऐं उनखां पोइ हीअ कंप्लीट करण खां पोइ मां तव्हां सां हीअ शेयर कंदसि। शाम जा थिया आहिनि 4:45 ऐं मां हीअं पंहिंजे लाइ चांहि ठाहिण, गुड़ वारी चांहि पीअण ते दिलि थी चए। राति जो बारिश थी, सॼी राति बूंदाबांदी थींदी रही, उनखां पोइ सुबुह बि 10 बजे ताईं हल्की हल्की बूंद पए पई, ऐं फस्ट क्लास थधि थी वई आहे। त अॼुकल्ह उअं ई 2-3 ॾींहं मां जेको आहे चांहि पीअण जी कोशिशि कयां थी। हीअ कुटियल गुड़ आहे मां वटि, जेको बुसरी जे लाइ मां कुटे रखंदी आहियां। त अॼु मुंहिंजी दिलि चए त मां गुड़ वारी चांहि पीआं। सो इहा पंहिंजे लाइ चांहि ठाहींदमि हाणे।
उन खां पोइ हीउ जेको आहे हिते गोश्त कढी रखियो आहे। नॉर्मल पाणी में फ्रीज़ थियल हूंदो आहे त मां ईअं नॉर्मल पाणी में विझी रखंदी आहियां त जीअं जल्दी सां डिफ्रॉस्ट थी वञे। कंहिं ॿिए तरीक़े सां डिफ्रॉस्ट करणु मुनासिबु न हूंदो आहे, तंहिंजे करे मां हिनखे न गरम पाणी में विझंदी आहियां, न माइक्रोवेव में, कंहिं में बि न। हिनखे डायरेक्ट मां नॉर्मल पाणी में विझी रखियो आहे। सो राति जो पचाईंदमि गोश्त जो पुलाउ। हाणे चांहि जी तरफ़ जेको आहे थोरो ध्यानु ॾियां त वरी ॻाल्हियुनि में चांहि न हारिजी वञे। कुशन कवर मां हिते कढी रखिया आहिनि। हिननि खे मां पंहिंजो लेबल ज़रूरु हणंदी आहियां ऐं हिननि ॿिन्ही खे न लॻल हुई। इहे ॾाढा पहिरियों जा ठहियल आहिनि जेके मां हिन महिल ताईं भरिया न हुया, फिलिंग न कई हिननि जी। सो इन्हनि खे बि जेको आहे न अॼु मां थोरी सिलाई खोले ऐं हीउ पंहिंजो लेबल हणी वरितो आहे। पर हाणे मां सोचां थी त हीअ ॿ वरी बि छॾे ॾियां, हिननि जी भराई न कयां, छो त जाइ विलारिनि था ऐं उते मोकिलणु, उन्हनि जी पैकिंग करणु, हे तव्हां अंदाज़ो कयो त जॾहिं ही फिल थी वेंदा त हीअ केॾा वॾा लॻंदा। त मां सोचां थी त हाणे हीअ ॿिनि जो सेट आहे त इहे ॿई भरे वठां। अजीब डावांडोल आहे मुंहिंजो फ़ैसिलो। ऐं हिन पासे जेको आहे हीअ पॉलिस्टर जी ॿोरी रखी अथमि ऐं हाणे हिते वेहंदमि, चांहि बि पीअंदमि, टीवी बि ॾिसंदमि ऐं हिननि कुशन्स जी फिलिंग बि कंदमि। सांझीअ खां पहिरियों मूंखे इहो कमु करे छॾिणो आहे। ॿिन्ही कुशन्स जी सिलाई मूं करे छॾी आहे। हीअ हिते ॻंढा ऐं हीअ हिते ॻंढा मैचिंग धागनि सां सिबी छॾियो आहे हिनखे। ऐं हीअ जॾहिं असां रखंदासीं पंहिंजे सोफ़े ते सेट पोइ उबतो आहे। ॾिसो कीअं थो लॻे। बसि इहे दिलि चाहींदी आहे सॼो ॾींहुं कमु कंदी रहां, ॻंढींदी रहां। हिकिड़ो शाह साईं जो बैत आहे शाद लतीफ़ भटाई जो, हलो हलो कोरीअ नाज़ुक जिन जो नींहुं, ॻंढिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। सो मुंहिंजो वस न पुॼंदो आहे त मां बि सॼो ॾींहुं ॻंढींदी रहां, धागा ॻंढियां, कपिड़नि जूं टुकड़ियूं ॻंढियां, कुझु बि ॻंढियां। सो हीअ ॾिसो, मूंखे ॿुधाइजो ज़रूर त कीअं था लॻनि। हीअ मुंहिंजो ॾाढो हिकिड़ो प्यारो ख़ूबसूरत सेट आहे। सांझे जी नमाज़ पढ़ी मां आई आहियां किचन में ऐं हिते राति जो पुलाउ पचाइण जी तयारी थी कयां ऐं हिते गोश्त बॉइल थो थिए, चांवर भिॻा पिया आहिनि। ऐं कुझु ॾींहं पहिरियों मां हिकिड़ो कारो रओ पई पायां, अक्सर तव्हां ॾिठो हूंदो, मुंहिंजे बॉर्डर ते कुझु वाइट गुल लॻल हुया, त मूंखे अचानक ख़्यालु आयो त उहो तव्हां सां शेयर कयां त उहो छा आहे। त पोइ मूं सोचियो त अगरि उहो शेयर कयां त कुझु अञा उन सां रिलेटेड ॿियूं बि शयूं आहिनि। सो हिनखे जीअं ई मां ॿोड़ खे थोरो दम ॾींदमि त वरी मां तव्हां सां हली उहो शेयर कयां थी। हीअ आहे मुंहिंजो उहो रओ जंहिंजो मां ज़िक्र पई कयां। त हिन जा ॿई पलव जेके आहिनि वाइट कलर जा, हिन ते गुल लॻल आहिनि। हे गुल आहिनि आर जा ठहियल ऐं इहा आर मूं हई आहे, कीअं आहे। ऐं ॾिसो पोयां मां हिनखे हीअं अछे धागे सां टाकियो आहे। हीअ पहिरियों मुंहिंजे हिकिड़े ॿिए रए ते लॻल हूंदा त उनमें मां लटकाए हयां, पोइ लटकाए हणण में जेका आहे न उहो थोरा ईअं चुरमुर पिया थी वञनि, शेप ख़राबु पियो थिए। त पोइ वरी मां जॾहिं हिन रए ते हयां त मां हिनखे ईअं जेको आहे टाके छॾिया। त बैक साइड तव्हां ॾिसी सघो था हिनजी, त ईअं ॿिन्ही पलवनि ते, यानी मूं काउंट करे मापे ऐं पोइ जेको आहे इहे गुल ठाहिया त जीअं रए जे ॿिन्ही पलवनि ते पूरा अची वञनि। पहिरियों बि हिकिड़े रए ते ई हयलु हो। ऐं ॿिया जेके मूं रवा ठाहिया आहिनि उहे आहिनि ही, उन्हनि जा बॉर्डर्स मां कटे रखिया आहिनि, बिटा करे रखिया अथमि। ही खोले तव्हांखे ॾेखारियां थी, बल्कि हिन ब्लैक ते ई रखां त हिन ते जेको आहे न वधीक डिज़ाइन विज़िबल हूंदो। ही ॾिसो, मां तॾहिं रओ जेको आहे मथे ते न पाईंदी हुअमि, मां स्कार्फ पाईंदी हुअमि मथे ते, ऐं रओ ईअं ई शोल्डर्स ते हूंदो हो। त उन जे लाइ ही पलवनि ते लटकियल ही डिज़ाइन एॾा सुहिणा लॻंदा हुआ। ऐं हीअ ॾिसो, हीअ बि हिकिड़े रए तां लाथो अथमि, वरी ॿिए ते बि यूज़ थियल आहे। हीअ तव्हांखे हिन जी ओटी ॿुधाईंदी त हीअ हिन रए तां लथियल आहे। सो इनशा वरी पको इरादो आहे मुंहिंजो, वरी मां कंहिं ॿिए रए ते हिनखे हणंदमि। ॿ पलव आहिनि इहे, ऐं हिकिड़ो इहे ॿियो बि ग्रीन आहे। बसि जुनून हूंदो, शौक़ु इंतिहाई। पोइ वरी जॾहिं मथे ते रओ पाइणु शुरू कयमि त पोइ मां जेको आहे स्कार्फ जेको हूंदो, मूंखे रैशिस पिया कनि, त मूं स्कार्फ लाहे छॾियो ऐं मथे ते रओ पाइणु शुरू कयो। त पोइ जेको आहे मां चौधारी वरी सनियूं सनियूं किनारियूं हणंदी हुअमि, सना सना बॉर्डर्स। हीअ ॾिसो केॾो हसीन आहे। हीअ रखिया इन लाइ आहिनि त मां कंहिं न कंहिं पंहिंजे कपिड़नि ते, शर्ट्स ते, ॿाहनि ते, जंहिं ते बि हणंदमि, हिननि खे इनशा मूंखे वरी यूज़ करिणो आहे। ऐं टियों आहे ही, त मूंखे एॾो वणंदो आहे जंहिंजी हद न आहे, बे इंतिहा, सभई फेवरेट आहिनि मुंहिंजा। ही ॾिसो, ही प्लेन रए ते लॻल हो, पोइ जेका ही
रओ प्लेन हो ऐं वॻो हे हुयो मुंहिंजो, सलवार कमीज़ सेम इहा प्रिंट जी हुई, त मूं हुन ते ही पटी हणी ऐं हिन सां गॾु ही आर ही ॾाढी प्यारी आर हीअ चुरमुर थियल आहे, ज़ाहिर आहे रखियल आहे एॾनि ॾींहंनि खां, इस्त्री कबी ॿीहर वरी हणबी त हीअ उहा ई एतिरी सुहिणी लॻंदी। ठीकु आहे, हिकिड़ी इहा आहे। ऐं हीअ हे मज़े जो आहे ॾाढो, मुंहिंजो एॾो फेवरेट सूट हूंदो मुंहिंजो हे। हिन में छा हुयो, जो मुंहिंजी सलवार हुई प्रिंटेड, उन ते ब्लैक सलवार ते हिननि कलर्स में अंबड़ियूं हुयूं नंढियूं नंढियूं, ऐं मां उन सां ठाही प्लेन ब्लैक शर्ट, ऐं उन ते उहे नंढियूं नंढियूं अंबड़ियूं मां भर्त सां भरियूं, ऐं रए जे पलवनि ते मां हीअ आ रही। एॾी महिनत आहे, इलाही टाइम लॻो, इलाही ॾींहं लॻा, पर ऐं हीअ आहिनि बि इलाही पुराणा, कोई 15-17 साल पुराणा हूंदा, जॾहिं मुंहिंजूं अखियूं अञा वधीक रोशनी वारियूं हूंदियूं। हाणे त चश्मा लॻी विया आहिनि त ठहियो, पर पोइ बि मां पंहिंजा हे कम जेके आहिनि संभाले रखिया आहिनि, मूंखे हिननि खे ज़ाया नाहे करिणो, इहे मां यकीननि कंहिं न कंहिं पंहिंजे कपिड़नि ते हणी सजाया कंदमि। सो हीअ रओ त हाणे पहिरियों दफ़ो घर में पाइणु शुरू कयो अथमि, मूं चयो आख़िर रखी रखी बि केतिरो रखंदमि मां इहे शयूं। ऐं रवनि जा अञा कुझु ॿिया बि डिज़ाइन आहिनि जेके कंहिं ॿिए हंधि रखियल आहिनि, ऐं हिकु ॿ त मां नथी शो करणु चाहियां, मां चाहियां थी जॾहिं मां उनजो ड्रेस ठाहियां, ड्रेस उहो बिल्कुलु कपिड़ो वपिड़ो हर शइ रेडी आहे, त रुॻो हुनखे सिबण जी देरि आहे, त उहो वरी मां तव्हां सां इनशा उन ड्रेस सां गॾु शेयर कंदमि। आहे उहो ऊन्हारे जो ड्रेस, पर थी सघे थो मां सियारे में बि पायां, सियारे में बि कोई हर्ज़ु न आहे, मथां असां उहो ई स्वेटर पाए था छॾियूं। सो इहो मुंहिंजो हुयो आर्ट वर्क, ऐं हीअ मूंखे ॾाढी दिलि पई चए त मां तव्हां सां शेयर कयां। मूं वटि बेइंतहा आर जा किताब आहिनि, मैगज़ीन्स आहिनि, अलाए छा छा आहे, जंहिंजे मां हीअ सभु डिज़ाइन मूं पंहिंजे मैगज़ीन्स मां ॾिसी ठाहिया आहिनि। हीअ कोई मां पंहिंजी दिलि मां न कढिया आहिनि, न मूं कंहिं ॿिए हंधां ॾिठा। हीअ मूं वटि जेके रिसाला आहिनि ऐं इंग्लिश मैगज़ीन्स आहिनि ॿाहिरिनि मुल्कनि जा, हीअ बि उन्हनि मां ठहियल आहे। त वरी इनशा मां कुझु ॿियूं शयूं बि आर जूं तव्हां सां शेयर कंदमि। सो फ़िलहालु इहो हुयो। सो ॿुधाइजो त कीअं लॻा तव्हांखे आर जा मुंहिंजा डिज़ाइन। डिज़ाइन त मां कोन कई आहे, महिनत मां कई आहे। ऐं उनखां पोइ त मूंखे एॾो मतिलबु शौक़ु हुयो आर हणण जो, त मां स्वेटर बि जेके पंहिंजा ठाहिया हुआ उहे बि मां आर सां पई ठाहियां, यानी सुअनि सां न, निटिंग न पई कयां, क्रोशे पई कयां। त हर कपिड़नि सां मैचिंग मां पंहिंजा स्वेटर ठाहिया हुया। ऐं हिते कराची शिफ्ट थियण खां पहिरियों मां सॼा ॾेई छॾिया, मूं चयो जॉब छॾियां थी जॾहिं मूंखे एतिरनि जी ज़रूरत न हूंदी त भली कंहिंजे कमु अचनि। त हिन वक़्तु मां वटि रुॻो 3 स्वेटर आहिनि, हिकिड़ो स्लीवलेस ॿाहिरि पाइण लाइ, हिकिड़ो फुल स्लीव्स, ऐं हिकिड़ो स्लीवलेस घर में पाइण लाइ, बसि ॻाल्हि ख़तमु। न त मूं वटि कोई उनखां पहिरियों मूं वटि कोई 8-9 स्वेटर हुया डिफरेंट कलर्स जा, जेके मां पाण ठाहिया। उन्हनि जा फ़ोटो मूं वटि आहिनि, पर ॾाढा डिम ऐं धुंधला आहिनि फ़ोटो। हा, हिकिड़ो रिसेंट फ़ोटो हुयो जॾहिं मां उहे मोकिलियां पई कंहिंखे ॾियण जे लाइ, त जीअं मां सॼो ढेर करे रखियो, त उन ढेर जो मां हिकिड़ो फ़ोटो कढियो, उहो मां एंड में हिन में शामिलु कयां थी। उन मां तव्हांखे आइडिया थी वेंदो त केतिरे कलर्स जा मां वटि स्वेटर हुया। ऐं उनखां बि पहिरियों मूं वटि कोई मां सम्झां थी 24-25 स्वेटर हुया, उहे पर सभु रेडीमेड हुया, हिकु ॿ को मुंहिंजो ठहियलु हुयो। इहा ॻाल्हि आहे 2005 में, जॾहिं ज़िलज़िलो आयो हिते शदीद, पोइ उन महिल मां उहे सॼा ॾेई करे 3-4 पंहिंजे लाइ रखिया हुआ, ॿिया मूं सॼा डोनेट करे छॾिया, छो त सीउ हुयो शदीद ऐं पहाड़ी इलाइक़नि में ज़िलज़िले जी सूरत हाल। इहा ॿुधाइण जी चवण जी ॻाल्हि न आहे, शो ऑफ करण जी ॻाल्हि न आहे, पर दिलि जी ॻाल्हि आहे त मां केॾी मुहबत सां हिकु हिकु शेड, हिकु हिकु कलर जा स्वेटर जमा पई कयां। ऐं बसि जॾहिं वक़्तु आयो कंहिंखे तकलीफ़ में ॾिसी करे मूं इहो न ॾिठो त मुंहिंजी मैचिंग ख़राबु थी वई, मूं सॼा ॾेई छॾिया। उनखां पोइ वरी मूं कुझु इहे पाण आस्ते आस्ते करे हर साल हिकिड़ो ठाहे वञी, अलाए 8-9 स्वेटर हुया, अलाए घणा हुया, त उहे मूं ठाहिया आर सां। पोइ फाइनली उहे बि ॾेई छॾिया। हाणे मूंखे कोई शौक़ु न आहे। हाणे राजिया जी शॉल ठाही, हादिया जी आई, त उनजा स्वेटर्स ठाहिया लास्ट ईयर न, बल्कि हिन ई ईयर फेबररी में ॼाई हुई। त अञा ईअं उन्हनि जा ठाहींदी रहंदमि। हाणे बाक़ी धागे जी आर हणण इलाही हाणे मुश्किल कमु आहे, नज़र ते इलाही माना ध्यानु ॾियणो थो पए, तंहिंजे करे मां उहो छॾे ॾिनो आहे। सो मूंखे उमेदु आहे त अॼु जो ही नंढो व्लॉग तव्हांखे ज़रूरु वणंदो। ऐं मां ॾिसां थी अगरि मूंखे उहो फ़ोटो मिली वियो स्वेटर्स वारो, मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे फ़ोन में कोन्हे, मुंहिंजे कंप्यूटर में आहे, ॾिसां थी उतां अगरि मां ट्रांसफ़र करे सघियमि त एंड में मां शामिलु कंदमि। सिर्फ़ु तव्हांखे कलर्स ॾेखारियां थी, या डिज़ाइन बि तव्हांखे थोरा घणा अंदाज़ो थी वेंदो त मूंखे केॾो शौक़ु रहियो आहे शयूं ठाहिण जो। हर शइ बाज़ारि में मिले थी, बसि पाण करण जो जेको मज़ो आहे न, पाण करण जो जेको छा चइजे नशो आहे, हिकिड़ो खुमार आहे, हिकिड़ो सुरूर आहे, उहो छॾे नथो अञा ताईं। हालांकि हाणे नज़र थोरी घटि थी वई आहे, पर पोइ बि शौक़ु अञा तव्हांखे नज़र ईंदा हूंदा मुंहिंजा रोज़ानो।
सो मोकिलायूं था ऐं तस्वीर ॻोल्हियां थी, मिलंदी त ज़रूरु हिन जे एंड में मां ऐड कंदमि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ज़िंदगी रही। त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं, तेसि ताईं अला भाई। हीअ आहिनि मुंहिंजा आर जा ठहियल स्वेटर जेके मूं पंहिंजे हथ सां ठाहिया। हिन में हेठि हिकिड़ो सेकेंड लास्ट आहे ग्रे कलर जो, उहो रेडीमेड आहे। बाक़ी 8 स्वेटर मुंहिंजा पंहिंजा ठहियल आहिनि।